असां खाधो दिन में खाईंदा आहियूं त असांजे जिस्म जे लाइ इहे बि नुक़सानकार आहिनि। त असां इन जेको आहे एनवायरनमेंट में जेको आहे हवाई गदलान तॾहिं कढी सघूं था जॾहिं असां ट्रीज़ वग़ैरह जॾहिं लॻाईंदासीं ऐं वण जेके आहिनि असांखे जेको आहे साफ़ हवा पैदा कंदा ऐं असां उहा जेको आहे साफ़ हवा जज़ब कंदा। टंडोबागो में वसीम इंग्लिश मीडियम पब्लिक हाई स्कूल में साइंस फेयर ऐं फूड फेस्टिवल जो शानदार एहतमाम। टंडोबागो में कायम निजी तलीमी इदारे वसीम इंग्लिश मीडियम पब्लिक हाई स्कूल पारां हिकु ॾींहुं वारो साइंस फेयर ऐं फूड फेस्टिवल वॾे जोश ऐं जज़्बे सां मुनक़िद कयो वियो, जंहिंमें शागिर्दनि ऐं शागिर्दणियुनि पंहिंजी तख़लीक़ी सलाहियतुनि जो शानदार मुज़ाहिरो कयो। तक़रीब दौरान शागिर्दनि मुख़्तलिफ़ साइंसी मॉडल्स, तजर्बे, तहक़ीक़ी प्रोजेक्ट्स ऐं जदीद इजादुनि जा नमूना पेश कया, जेके वालिदैन, उस्तादनि ऐं मोज़िज़ महिमाननि जी ख़ासि तवज्जो जो मर्कज़ बणी विया। शिरकत कंदड़नि शागिर्दनि जी महिनत, जिद्दत ऐं साइंसी सोच खे साराहींदे चयो त अहिड़ियूं सरगर्मियूं नौजवान नस्ल में तहक़ीक़ ऐं तख़लीक़ जो जज़्बो वधाइनि थियूं। साइंस फेयर जो बुनियादी मक़सदु शागिर्दनि में साइंसी शऊर उजागर करणु ऐं अमली सिख्या खे हथी ॾियणु हो। उन मौक़े ते फूड फेस्टिवल पिणु मुनक़िद कयो वियो, जिते शागिर्दनि पंहिंजी निगरानी हेठि मुख़्तलिफ़ रिवायती ऐं घरेलू खाधनि जा स्टॉल लॻाया। शहरीन, वालिदैन ऐं महिमाननि वॾे अंग में शिरकत करे खाधनि मां लुत्फ़ अंदोज़ थिया, शागिर्दनि जी कोशिशुनि खे वाखाणियो। तक़रीब जी पुॼाणी ते शहर जे समाजी ऐं सहाफ़ती रहनुमाउनि डॉक्टर मुराद बलोच, डॉक्टर दोस्त मोहम्मद चांडियो बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ शागिर्दनि में इनाम विरहाया। महिमाननि पंहिंजे खिताब में चयो त अहिड़ा तइलीमी ऐं तफ़रीही प्रोग्राम ॿारनि जी ज़हनी नशोनिमा, एतमाद में वाध, सलाहियतनि जी ओसर लाइ अहम किरदारु अदा कनि था। सरफराज़ अली बकारी, GM न्यूज़, नेशनल प्रेस क्लब, टंडोबागो। जी त असां 7th क्लास वारनि जेको आहे प्रोजेक्ट ठाहियो आहे ऐं उहो प्रोजेक्ट असां पॉल्यूशन जे बारे में ठाहियो आहे ऐं उहो पॉल्यूशन जो जेके आहिनि पॉल्यूशन गदराइण खे चइबो आहे, जेका हवाई गदराइण हूंदी आहे ऐं जेको सॉइल गदराइण हूंदी आहे, जेको पाणी वारी गदराइण हूंदी आहे। ऐं हवाई गदराइण तॾहिं थी वेंदी जॾहिं जेको आहे इहे फैक्ट्रीज़ मां, इंडस्ट्रीज़ मां ऐं जेको आहे जाम जेके आहिनि स्मोक, जेको आहे गंदो स्मोक निकिरे थो, गंदियूं हवाऊं निकिरंदियूं ऐं कारुनि मां गंदियूं हवाऊं निकिरंदियूं, जेके असां जेको आहे साह में मुश्तक थियंदियूं, साह में मिलंदियूं ऐं उहो साह जॾहिं असां खणूं था ऐं उहो जेको साह जेको आहे उहो लंग्स में जेको आहे लंग्स जज़ब कंदो आहे, पोइ उहो लंग्स में जेके गंदियूं हवाऊं जेके जज़ब थियंदियूं ऐं उहे जेके हवाऊं जेके आहिनि उहे असांजे जेको आहे जिस्म खे तमामु जेको नुक़सानकार आहिनि जिस्म जे लाइ ऐं असांजे लाइ जेको आहे जेके बीमारियूं जेको आहे तमामु घणियूं बीमारियूं पैदा कंदियूं। ऐं वाटर पोल्यूशन जेको आहे पाणी गदराइण खे चइबो आहे। पाणी गदराइण तॾहिं थिए जॾहिं सिटी वग़ैरह में जेका नाली वग़ैरह ऐं जेको आहे जेका बि गदराइण जेका एयर में मुश्तक थिए थी, गॾिजे थी ऐं उहा जेका उनजे करे जेका पाणी में गदराइण थिए थी ऐं पाणी असांजे लाइ नुक़सानकार कीअं आहे, असांजे लाइ नुक़सानकार पाणी तॾहिं थींदो जॾहिं असां जेको आहे खाधे में जेको इस्तेमालु करियूं ऐं जेको आहे असां उहो पाणी पीऊं त पोइ असांजे जेको जिस्म में तमामु घणी बीमारियूं पैदा थींदियूं ऐं जेको आहे पाणी में जेके जानदार शयूं जी फिशिस वग़ैरह थी वियूं, मच्छियूं वग़ैरह थी वियूं ऐं इन्हनि जहिड़ा बि पाणी जाम जेको आहे नुक़सानकार आहे, जंहिंजे करे उहे तमामु घटि थी वेंदियूं। ऐं असां जेको वेस्ट बि जेको आहे वेस्ट मां जेके जीअं किचिरो वग़ैरह जेको चइजे माहौल में जेको गदराइण थिए थी किचिरे जे करे ऐं उहो किचिरो जेको उनमें बैक्टीरिया वग़ैरह एमोबा बैक्टीरिया फंगी इहे जाम थियंदियूं ऐं इहे जॾहिं असां खाधे वग़ैरह में जॾहिं इहे मुश्तक थियंदी पोइ असां इहो खाधो दिन मां खाईंदा आहियूं त पोइ असांजे जिस्म जे लाइ इहे बि नुक़सानकार आहिनि। त असां इन जेको आहे एनवायरनमेंट में जेको आहे हवाई गदराइण तॾहिं कढी सघूं था जॾहिं असां ट्रीज़ वग़ैरह जॾहिं लॻाईंदासीं ऐं इहे वण जेके आहिनि असांखे जेको आहे साफ़ हवा पैदा कंदा ऐं असां उहा जेको आहे साफ़ हवा जज़ब कंदासीं।